वीह जी शाम 21 रात असर नमाज का पो इत्काफ जड़ी अजीम इबादत है। इत्काफ जड़ी अजीम इबादत अजीम इबादत मुझे सही फरमाया इत्काफ वाले के सवाब तो मिले बिन हजन बिन उम्रन कबूल पवदल जो सवाब अल्लाह किडो सवाब बहज उम्रा ओ घर वेठो सवाब कमायो मनी नथा सगो आमाल नामे में बिन हजन बिन उम्रन जो सवाब लिखायो उन करे केड़ा केड़ा जवान आयो जेके इत्काफ में वेंदा सिर्फ वो तो मदे करो माशाल्लाह अब नाला लिखाऊ इत्काफ वारो 24 कलाक ये समझो अल्लाह जी इबादत में आ इत्काफ में जेके बियन अब आइले नहीं आयो ए जेके नंढा नंढा बियारी ना इत्काफ में उन जे खिलाफ है मश्करियों करणो इत्काफ में नशन जो सोपारियों खाइण समझो था ना इत्काफ में ओहे बियन जेके इत्काफ जे मसलन का वाकिफ होजन इत्काफ जड़ी अजीम इबादत है ये मजाक कोने मश्करी कोने भोग कोने साजन हर महीने रमजान जी में 50 अशोक इत्काफ में बेंदा हुआ वफात वाले साल साजन 20 डी जो इत्काफ कयो साजन रोज आईंदी हयाती रही तमाम मोहम्मद इत्काफ में बेंदा तो साजन जान छरे जो कदो को मटायो इत्काफ वाले जो खाण इबादत पियो इबादत इत्काफ वालो कोशिश करे नियत केड़ी करे 10 ॾींहनि जी न त 10 ॾींहं इत्काफ वालो इत्काफ करे मस्जिद में आई इहा नियत करे त शवाल जी चंड ॾिसण ताईं ए अल्लाह इत्काफ थो कया शवाल जो चंड ॾिठो इत्काफ खत्म कोशिश करे तहज्जुद नमाज जी पाबंदी करे इत्काफ वालो अगी सफ में कोशिश करे नमाज पढ़े घट में घट हिकड़ो कुरान शरीफ जो खत्म लाजमी कढे समझो पिया इशराक भी पढ़े चाश्त भी पढ़े अवाबीन भी पढ़े 5 वक्त नमाज की पाबंदी मुसलमानन के रोजे ला जागाए भी सके तो एको कैद कोनी सेंटर जेल कोने एकड़ो जे अम्मा चदी तो इत्काफ में न वे छो चे जिन नहीं दई तो खावा थी का कोई जिन है ऐत के जिनन के कमी करे इत्काफ में हिजरो है शैतान अहेल रमजान में अल्लाह जी बड़ी मेहरबानी थी 2 शैतान बधा एकड़ो बस रह जियो बाकी मिनल जिन्नति वन्नास शैतान मानन में भी जिनन में पन मानन में जेको शैतान हो बधो न उन का तक तो छडायूं नाराज थी वेंदा दोस्त समझा दो भला तव्हां अॻियां ॻाल्हि न थी भला हिते जो हो छा हो तव्हांजे ॻोठ जो हो छा ओ शैतान बि तख़्त तां लथो ओ जिननि जो शैतान ओहो बि तख़्त तां लथो ओहो बि क़ैद थियो बाक़ी वापडा वारा शैतान रहिजी विया इहो ॾाढो अरमान पहिरीं इहे ॿधिजनि हा न को सहरीअ ते लाइट न को इफ़्तारी ते लाइट सजी रात मेहमान असी मच्छरन जा समझो था न था समझो हाँ भाई दुआ करें मौलाना दुआ कर झोला लगन तक मच्छर सड़न समझो था न था समझो सो बाबा कोशिश कयो इत्काफ जड़ी अजीम इबादत का महरूम न थियो इत्काफ उन मसलन के बाबा नमाज ला ता नमाज पढ़ाए सके तो इत्काफ वारो तालीम करे सके तो समझो था न बा तालीम करे सके तो दुनिया सा ताल्लुक खत्म हो जे ये टच मोबाइल घर छड़े अचजो हेरी वेठा न इत्काफ में रात जो मौली पे वियो जमायत पे वही दर थिया बंद हेरे हिक बेके वजन बाबा फोटो आयो बाबा फोटो आयो नेट ते पिणे के कछड़े कणी घुमायूं छा समझो था न था समझो मोबाइल बंद दुनिया सा ताल्लुक खत्म अल्लाह जे दर ते फकीर थी मेहमान गुज़ार भला को छो आया मुझे दर ते रब घर छॾे माउ छॾे पीउ छॾे ज़ाल छॾे नियाणियूं छॾे
अल्लाह दोस्त छॾे तुझे दर ते फ़क़ीर थियो रली पिथारियो पिया थी। अल्लाह फरमायो तई शायद रहो ऐलान थी वियो। समझो था न ऐलान थी मौलवी साहब ऐलान करे हज़रत हाणे एतकाफ़ वारा ओॾी महिल खुड़ीअ ते वेठा बिस्तरा बि मोकिले शयूं कई सामान बि विया। हज़रत शवाल का चांद नजर नहीं आया त हिननि जहिड़ो पहाड़ मथां किरी पियो उते वञी फ़को कयो पोइ असांखे पिटींदा। अबा चंड आयो ॾिसण में ॾिठो मुला रोज़ो वधाए विया वधायूं रोज़ो वरी जे अब समझो था न वरी जे चंड हेॾे होॾे अब ॾिठो मुलनि जा कम रोज़ो खाई विया लको हेॾा पूरा लको हेॾा आयो जॾहिं एतकाफ़ वारो शवाल जो चंड ॾिठो घर पियो वञे अल्लाह फरमाए फ़रिश्तो ईअं पियो वञे जीअं माउ जे पेट हाणे ॼायो आहे सारनि ॾोहनि जी माउ